बंगलदेरो शहर भरिसां ॻोठ खैरोदेरो में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में शेख बिरादरी जी औरत रफ़िया ख़ातून ऐं मक़सूद अली सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ लारकाने एमरजेंसी उमाणो वियो। शेख बिरादरी जे माण्हुनि रुस्तम अली, मोहम्मद सिद्दीक, ओशाक अली, आसिफ अली, वसीम अली ऐं अख्तियार अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सूमरा बिरादरी जे अली ॾीनो, गुलाम हुसैन, गुलाम मुस्तफ़ा, अली शेर, अली रज़ा, मोहम्मद अली असांजे घर ते चढ़ाई करे असांजी नियाणियुनि खे मारियो कुटियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। असीं अपील था कयूं IG सिंध, SSP लाड़कानो, SHO लाशारी ऐं वस वारनि खां घुर कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट राशिद सूमरो, सुहिणी सिंध न्यूज़, बंगलदेरो।